पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं JY साहिबरा मौलाना फज़ल रहमान चयो आहे त पाकिस्तानी अवाम हिन वक़्तु हिक पेज ते अची वियो आहे। 2 सालनि दौरान हुकूमत जे खयल क़दमनि रियासत जी बक़ा ते सवाल उथारे छॾिया आहिनि। हिन हुकूमत में अवाम जी ज़िंदगी ऐं मईशत खे ख़तरो आहे। हाणे इमरान ख़ान खे घर वञणो पवंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं JY साहिबरा मौलाना फज़ल रहमान लाहौर में मुलाक़ात करे मुल्की ऐं सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल्हि कई। मुलाक़ात खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हुयो त अपोज़िशन जे थींदड़ मुलाक़ात जो असरु ईद खां पोइ नज़र ईंदो। इमरान ख़ान मुल्की अवाम मईशत खे मुश्किल में विझी छॾियो आहे, जंहिं ते खेसि हाणे घर भेड़ो थियणो पवंदो। हुन जो त पाकिस्तानी अवाम हिन वक़्तु हिकु पेज ते आहे। गॾियल अपोज़िशन मिड टर्म इलेक्शन समेत जेको बि फ़ैसिलो कंदियूं हुन ते अमल कंदासीं। हुन को ग़लति ट्वीट नाहे कयो जो माफ़ी वठे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो त इमरान ख़ान जे अचण खां पोइ मुल्की अवाम जी ज़िंदगी ऐं मईशत ख़तरे तरफ़ वधी रही आहे। अहिड़ी सूरत हाल में PTI जी हुकूमत खे कॾहिं क़बूल नथो करे सघिजे। JY साहिबरा मौलाना फज़ल रहमान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त समूरियूं सियासी पार्टियुनि खे हिक पेज ते आणण जी कोशिश करे रहिया आहियूं। 2 साल दौरान हुकूमत जा खयल क़दम रियासत जी बक़ा लाइ सवाल बणिजी चुका आहिनि।